अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडो इलायार मां पीरल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। जंडो मरी लॻ उमरसान थाणे जी हद में ॻोठ इस्माइल ख़ान लुंड में गाह जी चोरीअ तां झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नीलो कुलीअ जी गाह जी चोरी कंदड़ अमजद लुंड ऐं 3 नामालूम गाह जी चोरी करे रहिया हुआ त नीलो कुली ऐं संदसि धीअ सीती कुली चोरी कंदड़नि जवाबदार अमजद लुंड खे रोकण जी कोशिशि कई। जवाबदार पारां नीलो कुली मथां कुहाड़ियुनि जा वार करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त नीलो कुलीअ जी धीअ सीता कुली 14 सालनि जी मथां पिस्टल जा फायर कया, जंहिंजे नतीजे में सीती कुली खे हथ में गोली लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी खे सोल इस्पताल टंडो इलायार पहुचायो वियो। अहिड़े इतलाउ उमरसान थाणे जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई। जवाबदार पुलिस खे ॾिसी फ़रार थी विया। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे।